गुलामुल्ला मां बाबूजान हिंगोरजो जी रिपोर्ट मुताबिक़ गुलामुल्ला लॻ ॻोठ मुराद मांडड़ो में क़ाइम प्राइमरी स्कूल जी इमारत काफ़ी अरसे खां तबाह थी किरी पट पइजी वई आहे। जे सबबि आसपास जे ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ सभई मासूम ॿार तालीम जी सहूलियत खां महरूम बणियल आहिनि। स्कूल जी इमारत तबाह थियण खां पोइ तालीमी सरगर्मियूं बंदि पियल आहिनि, जॾहिं त ग़रीब ऐं मिसकिन पौरतनि जा ॿार तालीम हासिल करण पारां बदिरां माल चारण ते मजबूर थी रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त स्कूल जी इमारत न हुजण सबबि संदनि ॿारनि जो मुस्तक़बिल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ॻोठाणनि ऐं वालिदेन तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी ॻोठ मुराद मांडड़ो जे बंदि पियल प्राइमरी स्कूल लाइ नई सिर इमारत तामीर कराए स्कूल में उस्ताद मुक़ररु करण सां गॾु शागिर्दनि खे बुनियादी तालीमी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जीअं ग़रीब पौरतनि जा ॿार बि तालीम हासिल करे पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि। इलाइक़े वासियुनि अपील कई आहे त स्कूल खे जल्द खां जल्द फ़ाल करे तालीम जो सिलसिलो बहाल कयो वञे, जीअं सभई ॿार पंहिंजी बुनियादी हक़ तालीम खां महरूम न रहनि।